अल्लाह ताला जेकॾहिं पंहिंजी नेमत सां नवाज़ियो आहे ऐं अता फ़रमायो आहे त उनजो असर तव्हांजे जिस्म जे मथां तव्हांजे मामलात जे मथां ज़ाहिर थियणु घुरिजे। अल्लाह ताला जी नेमतुनि जो इज़हार जो हिकिड़ो ज़रियो इंसान जो लिबास आहे। तवजो ॾियो, इंसान जो लिबास उनजी शख़्सियत जी सुञाण आहे। इस्लामी लिबास पाइणु या सुन्नत आहे। भलो लिबास पाइणु अल्लाह ताला जो अमर आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए या बनी आदम क़द अंज़लना अलैकुम लिबासन युवारी सौआतिकुम व रीशा। ए आदम जा औलाद, बेशक असां अव्हां लाइ अहिड़ो लिबास लाथो जेको अव्हांजी शर्मगाहुनि खे ढके थो ऐं अव्हांखे ज़ीनत बख़्शे थो। व लिबासु तक़वा ज़ालिक ख़ैरुन, ऐं बहितरीन पोशाक तक़वा ऐं परहेज़गारी वारी। यानी अल्लाह ताला जो फरमाया पंहिंजो ज़ाहिर संवारे, अवल भलो लिबास पायो, सुठो साफ़ सुथरो लिबास पायो, पोइ रुॻी ज़ाहिर खे सिंगारनि जे पोयां न हुजो। तव्हांजो जे ज़ाहिर सिंगारियल हुजे त तव्हांजो बातिन बि सिंगारियल हुजे। ज़ालिक मिन आयातिल्लाहि लअल्लहुम यज़क्करून, ये अल्लाह जी निशानियुनि मां आहे त मन उहे नसीहत क़बूल कनि। अल्लाह ताला भले लिबास खे, सुठे लिबास पाइण खे रब काइनात पंहिंजी निशानी सॼियो आहे। माण्हू मेरा कपिड़ा पाए वेठा हूंदा आहिनि ऐं या अहिड़ो लिबास जेको उन्हनि जी शख़्सियत खे सही मुंहिंजा पूरो नथो लहे, इहा सुठी ॻाल्हि न आहे। अहिड़ो लिबास पायो जेको मदीने वारे साईं पाइण सेखारियो। गुरबत मिसकीनी महबूबन करीमन जे ज़माने में बि अहिड़ी गुरबत मिसकीनी असां न ॾिठी आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में। पर साहबा चवंदा जॾहिं बि साईं करीम ईंदा हुया त हबीबन जो लिबास साफ़ सुथरो हूंदो हुयो, अछो उजरो हूंदो हुयो। ऐं अल्लाह जो क़ुरान में फरमायो वजअल लकुम सराबील तक़ीकुमुल हर्र व सराबील तक़ीकुम बअसकुम, ऐं अव्हां लाइ लिबास बनाए जेको अव्हांखे गर्मी खां बचाइनि था। कुझु अहिड़ा लिबास आहिनि जेके अव्हांखे जंगुनि जे मैदान में दुश्मननि खां बचाइण जे लाइ कमु ईंदा। इहे अल्लाह ताला तव्हांजे लाइ लिबास कयो आहे। माना ज़रूरत आहार लिबास पाईंदा कयो, मौसम आहार लिबास पाईंदा कयो। ईअं न त सर्दी अचे त माण्हू सन्हड़ा कपिड़ा पाए, वरी जेकॾहिं गर्मी अचे त वरी थुल्हा कपिड़ा पाए वेठो हुजे। इन सां माण्हू जी शख़्सियत बेवकूफ़ लॻंदी आहे, सम्झो था, कम को लॻंदी आहे। नबी साईं फरमायो त लिबास पायो त तव्हां इल्बिसू मिन सियाबिकुमुल बयाद फइन्नहा मिन खैर सियाबिकुम, तव्हां सफ़ेद कपिड़ा पायो छो त अव्हांजे कपिड़नि मां भला कपिड़ा उहे आहिनि जेके अछे रंग जा कपिड़ा आहिनि। सफ़ेद लिबास पाईंदा कयो। वकफ़िनू फीहा मौताकुम, तव्हां बि सफ़ेद कपिड़ा पाईंदा कयो, पंहिंजे मैयतनि खे बि सफ़ेद कपिड़ा पाराईंदा कयो। कफ़न अछे रंग जो विझंदा कयो। भले में भलो रंग नबी सोने जो पसंदीदा रंग आहे सफ़ेद लिबास पाइणु, अछो लिबास पाइणु। हाणे रंगीन वॻे पाइण खां मनो न आहे त माण्हू रंगीन वॻो न पाए। बस औकात असांजा मौलवी चवंदा आहिनि कारो वॻो पाइणु हराम आहे, जन्नत जी निशानी आहे, नाजाइज़ आहे, फतवा ॾींदा आहिनि। हालांकि ईअं बिल्कुलु न आहे। कारो लिबास पाइणु मुस्तहब फ़इल आहे। ऐं बज़ रिवायतुनि में आहे, मूंखे किताब जो नालो यादि न आहे, इंशाअल्लाह जेकॾहिं पुछा की मां ॻोल्हे ॾींदुसि त महबूब सुहिणा ईद जे ॾींहुं कारो लिबास पाए आया हुआ। कारो पटको त साईं करीम पाईंदा हुया, कारो लिबास पाईंदा हुया, सुन्नत आहे, मुस्तहब आहे। पर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अच्छे वॻे पाइण खे वधीक पसंदि फरमायो। साईं फरमायो इल्बिसू सियाबल बयाद फइन्नहा अतहरु व अत्यब, सफ़ेद कपिड़ा पायो छो त इहो वधीक पाक ऐं वधीक सुठो आहे। सफ़ेद कपिड़ो आहे न, माण्हू खे मेरो थींदो त ख़बर पइजी त कपिड़ो मेरो थी वियो। हा, ऐं हुन ते दाग लॻी वियो त ख़बर पवंदी त माण्हू जे कपिड़े ते दाग लॻी वियो आहे। इन जे करे माण्हू जल्दी कपिड़ा तब्दील करे वठंदो आहे। कारो वॻो पातल हूंदो या रंगीन वॻो पातल हूंदो त हफ़्तो गुज़री वञे, साईं मुंहिंजा ख़बर नथी पवे त माण्हू मेरो थी वियो आहे, धोतल आहे। इन जे करे माण्हू साफ़ सुथरो लिबास पाए। ऐं जेकॾहिं माण्हू लिबास पाए त उन लिबास जे ज़रिए तकबुर न करे।
माण्हू गुरूर न करे, अहिड़ो लिबास न पाए जंहिंमां इंसान जे अंदरि तकब्बुर नज़र अचे, गुरूर नज़र अचे, वॾाई नज़र अचे। जीअं माण्हू वॾी शलवार पाईंदा आहिनि, हिकिड़ी वीडियो ॾेखारे न साईं, हीअं 12 फुटनि ताईं शलवार हुई हमरा जी, 12 फुट, 12 फुट, असां 10 वॻा सिबरायो हुन खां, 12 फुटनि जी शलवार हुई। इहो हिकिड़ो त इसराफ़ आहे, ज़ियान आहे, ऐं ॿियो त तकब्बुर आहे। महबूब करीम फरमायो जेकर तकब्बुर कंदे माण्हू पंहिंजी शलवार खे भेदियुनि खां हेठि लटकाए हले, ला यंज़ुरुल्लाहु यौमल क़ियामत इला मन जर्र इज़ारहु बतरा, जेको माण्हू गुरूर कंदे तकब्बुर कंदे पंहिंजी गोॾ या कांच खे भेदियुनि खां हेठि लटकाए हले थो, क़यामत जे ॾियारे ईंदो त अल्लाह ताला हिकु रहमत जी नज़र बि हुनजी न फरमाईंदो, अल्लाह जी रहमत खां मुरादी महरूम रहिजी वेंदो। ॾिसो इंसान जे लिबास जो हुनजे उखरवी मामलात ते केॾो असर। असां त चवंदा आहियूं कपिड़ो पाइणो हो, घड़ ढकणी आहे, शर्मगाह ढकणी आहे, बसि लिबास पाईंदा न, उन लिबास जो तव्हांजी दुनिया ते बि तव्हांजे आख़िरत ते वॾो असर पवंदो। हिन जे करे लिबास उहो पायो जेको शरअ शरीफ़ जाइज़ करार ॾिनो। असलिहु लिबासकुम हत्ता तकूनु कअन्नकुम शामतुन फिन्नास फइन्नल्लाह ला युहिब्बुल फुहश वल तफहुश, ऐं पंहिंजे लिबासनि खे सुहिणो बनायो, नबी साईं ने फरमायो भलो बनायो, एसिताईं जो तव्हां माण्हुनि में वणंदड़ निशानी तौरु लॻो। जीअं माण्हुनि में अचो न त तव्हांजो लिबास सभिनी खां नुमाया हुजे। असां मोहम्मद मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम आहियूं। जेकॾहिं असीं सुन्नत ते अमल करण वारा आहियूं, असीं मेला कुचला हुजूं, असांजा कपिड़ा मेरा हुजनि, ऐं साईं मुंहिंजा दाग लॻल हुजनि, ईंदा साईं मुंहिंजा मस्जिद में वेंदा, कमकार था वांदा थींदा, उतां ईंदा सिधो मिटी लॻी पई हूंदी, तेल लॻो पियो हूंदो, कपिड़ा ख़राबु लॻा पिया हूंदा, निमाज़ जे तव्हांखे दावत ते वञो के मिट माइट वेठे अज़ीज़ जी दावत ते वञो, तॾहिं सुठो कपिड़ो पाए वियो न, मस्जिद में ईंदा त सभा मेरा कपिड़ा पाए ईंदा। ख़ुदा जो पाना मस्जिद में अचो था त तव्हां भलो लिबास पाए अल्लाह वटि था अचो, अहकमुल हाकिमीन रब वटि था अचो। ख़ुसूसन जुमे जे ॾियारे जॾहिं अचो त या त नओं लिबास पाए अचो, नओं लिबास न आहे त तव्हां साफ़ सुथरो नओं अहिड़ो जेको धोतल साफ़ सुथरो हुजे उहो वॻो पाए अचो त इन सां अल्लाह राज़ी थींदो। अहिड़ो वॻो पाइणु, अहिड़ो कपिड़ो पाइणु जंहिंमें शर्मगाह नज़र अचे। अॼुकल्ह थी आहे फैशन थी वियो, शॉर्ट्स पाईंदा आहिनि, हीअं गोॾा ज़ाहिर थींदा आहिनि। मर्द जी शर्मगाह आहे गुॾनि खां वठी दुन ताईं, नाफ़ ताईं, इन जे विच में मर्द जी शर्मगाह आहे, गोॾा बि उन शर्मगाह में शामिल आहे। अहिड़ो लिबास पाइणु जंहिंसां गोॾा ऐं सथर ज़ाहिर थिए, या एतिरी नंढी शलवार पाइणु जो नाफ़ खां हेठि ज़ाहिर थी पवे, इहा इंसान जी शर्मगाह आहे, उहा ज़ाहिर करणु क़तअन हराम आहे। अहिड़ो लिबास पाइणु जंहिंमां इंसान जी शर्मगाह जा आज़ा नुमाया थियनि, इन जे करे पेंट शर्ट पाइण खां मना न आहे, बुज़ुर्गनि मन न कई आहे असांजे हींअर असलाम, पर अहिड़ो चुस्त लिबास पाइणु, मर्द हुजे या औरत हुजे, अहिड़ो चुस्त लिबास पाइणु जंहिंसां जिस्म नुमाया थी पवे, आज़ाए जिस्म ज़ाहिर थी पवनि, अहिड़ो लिबास पाइणु हराम आहे, जाइज़ न आहे। ऐं मर्द खे हर रंग पाइण जी इजाज़त आहे, अछो पाए, कारो पाए, नीरो पाए, साओ वॻो पाए, जेको वणे उहो पाए। ॿ रंग पाइणु मर्द जहिड़ा हराम आहे। ॿ रंग जो वॻो मर्द नथो पाए सघे, हिकिड़ो ॻाढ़ो फुलवाणी ऐं फिको, फिके रंग जो वॻो, फिको ऐं ॻाढ़ो। फिको रंग बि उहो फिको जेको ज़र्दी माइल हूंदो आहे, फुलवाणी रंग हूंदो आहे, ऐं हाणे हींअर हे जेको रंग आहे नारंगी खां विच में फिको जेको आहे न, अहिड़ो फिको रंग जेको आहे उहो पाइणु मर्द जे लाइ हराम आहे। नारंगी रंग न, फिको हुजे, फिको जेको अहिड़ो रंग जेको फुलवाणी रंग हूंदो आहे, जोगी पाईंदा आहिनि अॼुकल्ह असां वटि, इहो पाइणु हराम आहे। ऐं ॿियो ॻाढ़ो रंग जेको औरतूं पाईंदियूं आहिनि निकाह जे वक़्त में, शादी कंदियूं आहिनि त ॻाढ़ो वॻो पाईंदियूं आहिनि, अहिड़े रंग जो लिबास पाइणु मर्द खे हराम आहे, नाजाइज़ आहे, पाए नथो सघे, जेको पाईंदो उनजे लाइ हराम आहे। ॿियो मर्द खे रेशम पाइणु हराम आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, हिकिड़े हथ में रेशम हुयो, ॿिए हथ में सोन हुयो। साईं करीम फरमायो, हे ॿई शयूं मां मोहम्मद करीम पंहिंजी उम्मत जे लाइ हराम कराए छॾिया।
रेशम छो साईं करीम फरमाया क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला रेशम पट ऐं सोन मर्दनि जे लाइ जन्नत में तयारु करे छॾियो जेको माण्हू दुनिया में सोन पाईंदो ऐं रेशम पाईंदो पट जो वॻो पाईंदो त जन्नत में हुनखे उहो जन्नती लिबास नसीब कोन थींदो समझो था इन जे करे अहिड़ो लिबास न पायो जेको नबी सुणे हराम करार ॾिनो ऐं मथो घाड़ो करणु शरम जाइज़ न आहे दुरुस्त न आहे मथो घाड़ो न कयो टोपी पायो मथे ते पटको पायो पटको मलाइकनि जी निशानी आहे जेकॾहिं माण्हू पटको पाए निमाज़ पढ़े त साईं करीम साहिब जी हदीसुनि मां ख़बर पवे थी हिकु निमाज़ जे बदिले 35 निमाज़ुनि जो अजर ऐं सवाब अता फरमायो सम्झो था पटको नबी सुणे जी सुन्नत आहे पर 1.25 लख नबीअ जी सुन्नत आहे 1.25 लख पैगंबर पटको पाईंदा हुया ऐं महबूबन करीम साहिब सॼी ज़िंदगी शलवार न पाती गोड़ पाईंदा हुया रसूलुल्लाह साहिब गोड़ पाईंदा हुया पर शलवार पाइण महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंद कई ऐं न आहे रसूलुल्लाह साहिब पाती न आहे त असां पायो था त इहो नाजाइज़ आहे हराम न महबूबन करीम साहिब पसंद फरमाई ऐं शलवार भली शइ आहे जेका इंसान जे उघड़ खे ढके सघे थी पर जेकॾहिं गोड़ पाए थो असांजे लाड़ में गोड़ पाइण जो रवाज न आहे माण्हू शार्ट्स पायो थे बि बाज़ार में त कोन ॾिसंदा गोड़ पाए थे सभई ॾिसंदा को अजूबो अची वियो आहे सम्झो था गोड़ पाइण सुन्नत आहे महबूबन करीमनि जी ऐं मर्द खे औरत जो लिबास पाइण औरत खे मर्द जो लिबास पाइण हराम आहे ईअं शादियुनि में थींदो आहे न औरत खे अजरक पाराईंदा मर्द खे वरी सही मुंहिंजा औरत जी गंदी पाराईंदा इहो हराम नाजाइज़ मर्द औरत जो लिबास न पाए साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुर्बे क़यामत में क़यामत जी निशानियुनि मां हिकिड़ी निशानी आहे जो मर्द औरतुनि जहिड़ा थी वेंदा औरतूं मर्दनि वारो लिबास पाईंदियूं हिन वक़्तु वञो न शहरनि में अहिड़ो लिबास अची वियो आहे पेंट शर्ट पाईंदा आहिनि तो उहो मर्द ऐं औरत जे लिबास में तफ़रीक़ ख़तम थी वई आहे वो पेंट शर्ट पाईंदा मर्द औरतूं बि ख़ुशूसन असांजे पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह सुकून आहे ऐं लिबास जो घणो एहतमाम कयो वेंदो आहे ऐं मुस्लमाननि जो मुल्क आहे असांजे पाकिस्तान में ख़ासि तौर ते न त घणा इस्लामी मुल्क आहिनि मां पाण ॾिसी आयो आहियां तुर्की हाणे इस्लामी मुल्क आहे त हुन में एतिरी त ख़्वाहिशी बुरियानी आहे जो माण्हू निगाह मथे खणी बाज़ार में हली नथो सघे सम्झो था अहिड़ो लिबास पाइण मर्दनि जे लाइ हराम आहे औरतुनि जे लाइ हराम आहे जंहिंमें इंसान जी नंग ऐं नामूस जी हिफ़ाज़त न थिए माण्हू जी शर्मगाह न ढकिजे अहिड़ो लिबास पाइण हराम आहे ऐं जॾहिं नओं लिबास पायो त उन ते अलाह जो शुक्र अदा कंदा कयो जॾहिं नओं लिबास माण्हू पाए को नओं लिबास पायो त उनजी दुआ महबूबन करीमन सेखारी आहे लिबास में बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी साईं मुंहिंजा कपिड़ा पाईंदा कयो जॾहिं कपिड़ा पायो कमीज़ पायो त बांह अवल सॼी विझो जेॾी महिल सलवार पायो त अवल सॼी बांह विझे सॼो पेर विझो पोइ खॿो पेर विझो ऐं जॾहिं कपिड़ा लाहियो तब्दील कयो त खॿे पासे खां लाहियो ऐं पोइ सॼे पासे खां लाहियो इहो महबूबन करीमन जो सुन्नत तरीक़ो आहे साई चादर पायो इहा महबूबन करीमन जी सुन्नत आहे साहबी फरमाए थो सुनन अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे त मां आयुसि मस्जिदुल हराम में आयुसि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कनि साईं करीमन ते 2 साए रंग जूं चादरूं ॿुधल हुयूं ॿिटियूं 2 साईं चादरूं महबूबन करीमन खे पातल हुयूं ऐं साईं जन तवाफ़ पिया फरमाइनि ऐं साई चादर पाए जेकर अच्छी चादर पाए कारी लोई पाइण महबूबन करीमन जी सुन्नत आहे डास जी ठहियल कारी लोई साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यमन मां नातवान पढ़ंदा आहिनि बुर्द यमन यानी के यमन जी चादर उहा साईं करीमन वटि आई ऐं हुनजो धारीदार डिज़ाइन ठहियल हुई किनारे ते डिज़ाइन ठहियल हुई साईं करीमन पाती साहब चवंदा साईं करीमन जो उहा चादर पाती ईअं पियो लॻे कारी चादर में महबूबन जो चहिरो मुबारक जीअं राति जे वक़्त में 14 जो चंड असांखे इस्लाम हर शइ ॾिनी आहे असांखे गैरत जी तहज़ीब खे ते वञण साईं मुंहिंजा यूरोपी ऐं अंग्रेज़नि ऐं अमरीकियुनि चाइनीज़ जे तहज़ीबुनि ते वञण जी असांखे ज़रूरत ई न आहे असांजे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा करीम अहिड़ो साईं मुंहिंजा लिबास छॾियो आहे जेको भलो बि आहे असांजी सूंहं जे लाइ बहितरीनु आहे महांगो लिबास पायो हिन में को हर्ज न आहे
महांगो लिबास पाइण में को हर्ज न मौद में हदीस बयान कई साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो 70,000 दिरहमनि जो लिबास पातो हुयो। हुज़ूर गौसुल आज़म पीरानी पीर दस्तगीर ईंदा हुया त सनन जा हे जेके बटन हूंदा हुया, गौसुल आज़म पीरानी पीर अब्दुल कादिर जिलानी ईंदा हुया त सनन जे लिबास जा बटन सोन जा लॻल हूंदा हुया, सोन जा ये बटन लॻल हूंदा हुया, साईं जे जिस्म ते लॻल हूंदा। जुती मुबारक पाईंदा हुया त उन में जुती में कोका लॻल हूंदा हुआ, उहे सोन जा लॻल हूंदा हुआ। असां वटि जिस्त जा ऐं पितल जा लॻल आहिनि न, हज़रत गौसुल आज़म जी जुती में सोन जा कोका लॻल हूंदा। माण्हू चयो साईं सोन जा कोका लॻाईंदा त पिया, साईं फरमायो माण्हू सोन खे पंहिंजे गिची में पंहिंजे हथनि में सजाईंदा आहिनि, असां पंहिंजे पेरनि में सोन खे विझी छॾियो। जुती भी इंसान के लिबास में शामिल है। अड़ी जुती जेका सही मुझा पेर के वठे अड़ी जुती न पाईंदा कयो। ऐं कारे रंग जी जुती पाइण खां बुजुर्गन मना कई। हिकिड़ी हदीस मुबारक आहे कारे रंग जी जुती न पाईंदा कयो। अक्सर तौर ते माण्हू कारे रंग जी जुती शौक़ सां पाईंदा आहिनि, कारे रंग जो बूट पाईंदा आहिनि। इन खां साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमाई है। ऐं हिकिड़ो दफ़ो मुसाइननि जे वाता ॿुधो हुयो, कारी जुती पाइण सां इंसान के नफ्सियात ते असर पवंदो। कारी जुती पाइण हाणे हक़ीक़त छा हदीस में ना है कि ये बुजुर्गन हकीमन जो कौल है त नफ्सियात ते असर पवंदो, पर हदीस आहे साईं करीम जी त कारी जुती न पाईंदा कयो। उन जगह ते माण्हू सफ़ेद रंग जी पाए, फिके रंग जी पाए, या नासी रंग जी पाए, ॻाढ़े रंग जी जुती पाए, उहा जाइज़ आहे। इन जे करे पंहिंजे लिबास खे सुहिणो बनायो, इस्लामी लिबास पायो, अहिड़ी ज़ीनत इख्तियार कयो जेका तव्हांजे सूंह में इज़ाफ़ो करे। अहिड़ो लिबास पायो जो नबी सुने जी हदीस तव्हांखे ॿुधायो त तव्हां अचो माण्हुनि जे विच में त तव्हां नुमाया लॻो ई तव्हांजी सूंह नज़र अचणु घुरिजे। भलो लिबास पायो त अल्लाह ताला असांजी शख़्सियत खे निखार पैदा करे। अल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता Assalamu alaikum.